जी दोस्तों, अव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। असांजे चैनल ते अव्हांखे मालूमात मिलंदी आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में। पर अॼु असांजे वीडियो जो मौज़ू आहे सिंध जे अज़ीम मुआशरे जी हिकु सदियूं पुराणी आलीशान रिवायत जे बारे में। दुनिया जे कंहिं बि मुआशरे में वक़्त सां गॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रिवायतूं, रिवाज, रीतूं जनम वठंदियूं आहिनि। सुठियूं रीतूं रिवाज बि जनम वठनि त बुरा रिवाज रीतूं बि जनम वठनि। जीअं त सिंधी मुआशरो 7000 साल या उन खां बि वधीक पुराणो मुआशरो आहे। हिकु तहज़ीब याफ़्ता सुलझियल मुआशरो सिंधी मुआशरो आहे। सिंध जे हिन अज़ीम ऐं पुराणे अवाइले मुआशरे में जिते तमामु सुठियूं रिवायतूं बि आहिनि त उते कुझु बुरियूं ऐं बेकार फ़रसूदा रिवायतूं बि आहिनि। लेकिन अॼु असां ज़िक्र कंदासीं सिंध जी हिकु आलीशान बहितरीन रस्म ऐं रिवायत जे बारे में। जी दोस्तों, सदियूं पुराणी हिकु रिवायत सिंध जी। जीअं त कंहिं बि घर में, कंहिं बि ख़ानदान में जेकॾहिं का फोतगी थी वञे, को गुज़ारे वञे त मिट माइट यार अहबाब दोस्त ऐं राज अव्हां जे ॾुख में शरीक थींदो आहे। परे परे खां माण्हू ईंदा आहिनि ऐं फोतगीअ जे वारसनि सां इज़हार हमदर्दी कंदा आहिनि। पर उन सां गॾु यार दोस्त अहबाब मिट माइट ऐं राज भाग उन फोतीअ जे वारसनि खे कुझु माली मदद ॾींदा आहिनि, जंहिंमें वक़्त जे हिसाब सां राइजुल वक़्त जंहिंखे खणी चइजे त 50-100 रुपया, 1000, 2000 हर माण्हू उन फोतीअ जे वारसनि खे उहा मदद ॾींदो आहे। इहा रिवायत सिंध जे अज़ीम माण्हुनि सिंध में इन जे लाइ राइज कई त मौत हमेशह ओचितो ईंदो आहे। इंसानु ज़हनी तौरु या मुआशी तौरु उन जे लाइ तयारु न हूंदो आहे। पुराणे ज़माने जा माण्हू इहो सोचींदा हुआ त जंहिंजे घर में फोतगी थी आहे उन जा हालात अलाए कहिड़ा आहिनि, इन जे करे उन जी मदद कई वञे त जीअं फोतीअ जा वारिस कुझु ॾींहं पंहिंजी मुआशी ज़रूरतुनि खे पूरो करे सघनि। सिंध जी हिकु आलीशान रीत रस्म या रिवाज जेको अॼु मरंदो पियो वञे। अॼु जे चंद अमीरनि वॾेरनि इन रिवायत खे ख़तमु कयो आहे। उन्हनि पंहिंजे स्टेटस को खे ॾिसंदे इन रिवायत खे ख़तमु कयो, पर हुननि इहो कॾहिं बि न सोचियो त उन्हनि जे भर में रहण वारो, उन्हनि जो पाड़े में रहण वारो, उन जा मुआशी हालात कहिड़ा आहिनि। जीअं त अॼु जे दौर में कुझु पढ़ियो लिखियो बाशऊर तबिको सिंध जूं फ़रसूदा बेकार रीतूं ऐं रस्मुनि खे जॾहिं हू कंडेम करे थो, उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे थो, त उन ई नौजवान उन पढ़े लिखे तबिके खे सिंध जूं जेके अज़ीम आलीशान रिवायतूं आहिनि उन्हनि खे बरक़रार रखण में बि किरदारु अदा करणो पवंदो। मुआशरे में हिकु पढ़े लिखे बाशऊर तबिके जो फ़र्ज़ु आहे त मुआशरे में फ़रसूदा बेकार जेके रीतूं रस्मूं रवाज आहिनि उन्हनि खे ख़तमु करण में किरदारु अदा करे ऐं बहितरीन रसूमात रीतूं रवाजूं उन्हनि खे ज़िंदा रखण जी कोशिशि करे। रीतूं रस्मूं रिवाज कहावतूं ईअं न ठहंदियूं आहिनि, बल्कि सदियूं पुराणे तजुर्बे खां पोइ अहिड़े क़िस्म जूं रीतूं रस्मूं रिवाज कहावतूं जनम वठंदियूं आहिनि। सुठी रिवायतुनि खे ज़िंदा रखणु खपे ऐं फ़रसूदा बेकार रिवायतुनि खे कढणु खपे। मां पंहिंजे नौजवान तबिके खे जेको बाशऊर तबिको आहे उनखे गुज़ारिश कंदुमि त सिंध जी इन हिकु बहितरीन आलीशान रिवायत खे ज़िंदा रखण में किरदारु अदा कनि। जेकॾहिं अव्हां जे ॻोठ में, तव्हांजे इलाइक़े में अहिड़े क़िस्म जी रिवायत आहे त उनखे सपोर्ट कयो, ऐं जेकॾहिं उहा मरण जी हालत में आहे त उनखे बचाइण जो किरदारु अदा कयो। सुठियूं रिवायतुनि खे ज़िंदा रखो, फ़रसूदा रिवायतुनि खे ख़तमु कयो। अॼु असांजे वीडियो जो मक़सदु हुयो सिंध जी हिकु आलीशान रीत रिवाज रस्म ते। उमेद आहे त दोस्तनि खे वीडियो पसंदि आयो हूंदो। पंहिंजो फीडबैक कमेंट में लिखो। तव्हांखे गुज़ारिश कयूं था असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो त बहितर मालूमात हर माण्हूअ ताईं पहुची सघे। वॾी महिरबानी, लख थोरा। अस्सलाम वालेकुम, जय झूलेलाल।